बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदा। अॼु असां हिकु न्यू वीडियो सां हाज़िर थियासूं इंशाअल्लाह। अॼु वरी हिन वीडियो में पाण GST ऐं PST टेस्ट लाइ जेका इश्तिहार ॾिनो वियो आहे उन बाबति सिखंदासूं त उन में कहिड़ियुनि शयुनि जो ज़िक्र कयल आहे ऐं हाणे असांखे छा करणु घुरिजे। ॾिसो, इहो ॻाल्हि त वाज़े आहे त हिन दफ़ो असां जेका रिक्वायरमेंट अपलोड कंदासूं उहो सभु ऑनलाइन सिस्टम आहे, ऑनलाइन प्रोसेस आहे। त असांखे जेका बि रिक्वायरमेंट ॾिनल आहे, जेके बि असांजा डॉक्यूमेंट आहिनि उहे सभु ऑनलाइन सबमिट करणा पवंदा। ऐं असांखे छा छा करणो पवंदो, असांखे कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट अपलोड करणा पवंदा, उहे कीअं ऐं किथे अपलोड करणा पवंदा, उन बाबति हिन जेको असांखे इश्तिहार ॾिनो वियो आहे इन में सभु कुझु डिटेल में लिखियलु आहे। त अॼु हिन वीडियो में पाण इन इश्तिहार खे डिटेल में सिखंदासूं, सम्झंदासूं, तव्हांखे ॿुधाईंदासूं त हिन जेको इश्तिहार तव्हांखे ॾिनो वियो आहे, जेका कटिंग असांजे साम्हूं हींअर खुलियल आहे, इन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ॾिनियूं वियूं आहिनि ऐं उहे छा आहिनि। ॾिसो, हिन वीडियो ठाहिण जो असांजो हिकु निढड़ो मक़सदु हुयो ऐं उन खां पहिरीं असां तव्हांखे इहो बि चऊं था त जंहिं बि शागिर्द खे हीउ जेको असां तव्हांजे साम्हूं हिकु निढड़ो इश्तिहार खोले रखियो आहे, जेको तव्हां वटि बि हूंदो, इहो जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वियो आहे या वरी इहो तव्हांखे डिटेल में ख़बर आहे त तव्हां भले हिन वीडियो खे स्केप करे सघो था। ऐं जेकॾहिं कुझु शागिर्द अहिड़ा आहिनि जिन्हनि खे हीउ पेपर सम्झ नथो अचे या वरी उन्हनि खे इहो नथी ख़बर पवे त असांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे अपलोड करणो पवंदो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हिन जेका आहे सो इश्तिहार में ॾिनल आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि ऐं असांखे छा करणो पवंदो जेकॾहिं असां अचानक का शयूं अपलोड करे वञूं त पोइ उन में कीअं चेंजिंग कंदासूं, इहो पॉसिबल आहे या कोन्हे। त उन्हनि शागिर्दनि लाइ ई असां हीउ वीडियो ठाही ताकी उहे बि हिन वीडियो मां कुझु सिखी सघनि। तक़रीबन काफ़ी अहिड़ा बि शागिर्द हूंदा आहिनि जेके इही पेपर ॿिनि शागिर्दनि खां पुछनि पिया त हिन में छा लिखियलु आहे, ऐं ईअं खणी चवां त उन्हनि जो डिटेल में ही जेको इश्तिहार आहे इहो अञा ताईं क्लियर नाहे थी सघियो। त अॼु असां कोशिशि कंदासूं त हिन जेका वीडियो आहे इन में ही इश्तिहार तव्हांखे डिटेल में सम्झायूं त आख़िर IBS अखर वारनि ही इश्तिहार त ॾिनो आहे, इन में छा छा इन्हनि ॾिनो आहे, असांखे छा करणु घुरिजे। ॾिसो, हिन क्लास खे पाण स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन असांजी हिकु निढड़ी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वरी हिन क्लास खे। हाणे अव्हांजे साम्हूं हिते हिकु ही पेज खुलियल आहे, थी सघे इहो पेज अव्हांजे मोबाइल में बि हुजे ऐं थी सघे थो अव्हां इनखे सम्झंदा बि हुजो, पहिरीं अव्हां इनखे पढ़ियो बि हुजे, लेकिन पोइ बि असां इनखे हिते थोरो घणो सम्झूं था, थोरो घणो न बल्कि असां हिते डिटेल में इनखे सम्झूं था। ॾिसो, ही जेको बि तव्हां इश्तिहार ॾिसी रहिया आहियो इहो सिर्फ़ु PST या GST लाइ ई आहे। मतिलबु त ही जेको इश्तिहार आहे इहो आहे टीचिंग जॉब जो ई आहे। हिन में सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कई वई आहे लास्ट डेट जी, मतिलबु त असां जेको आहे सो ऑनलाइन अप्लाई करूं था उहो कहिड़ी तारीख़ ताईं करे सघूं था, उन जी आख़िरी तारीख़ कहिड़ी आहे, उन जी आख़िरी तारीख़ आहे मार्च, 29 मार्च ताईं असां अप्लाई करे सघूं था। मतिलबु त असांजी आख़िरी तारीख़ आहे 29 मार्च अप्लाई करण जी, ठीकु आहे। उन खां पोइ हिते SIBA खां वठी हिते इन द फ्यूचर ही जेको बि हिते तव्हां पैराग्राफ ॾिसो पिया, हिन में सिर्फ़ु इहो ई ॻाल्हि कई वई आहे त ही जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां आहे ऐं इन खे सिर्फ़ु सिंध जा ई माण्हू अप्लाई करे सघनि था। उहे माण्हू अप्लाई करे सघनि था जिन्हनि जो डोमिसाइल PRC सिंध जो ठहियलु हुजे ऐं सिंध जो हुजे, त उहे ई माण्हू अप्लाई करे सघनि था। सिंध खां ॿाहिरियां माण्हू नथा अप्लाई करे सघनि, मतिलबु त पंजाब जो को माण्हू अचे ऐं हिते हिन जॉब में अप्लाई करे इहो पॉसिबल न आहे, छो जो हुनजा डोमिसाइल PRC शनाख्ती कार्ड सभु पंजाब जे सूबे जा हूंदा, त उहो अप्लाई नथो करे सघे, ठीकु आहे। ऐं हिन में ॿियो इहो चयलु आहे त हीउ जेको आहे सो सिर्फ़ु GST लाइ बि 14 स्केल जी आहे ऐं PST लाइ बि 14 स्केल जी आहे बसि। उन खां पोइ असांजे साम्हूं हिते हिकु टाइम टेबल ॾिनल आहे, हिन में नंबर आहे त कहिड़ा कहिड़ा सिर्फ़ु 2 नंबर आहिनि, हिकिड़ी जेको आहे सो असांखे GST लाइ आहे ऐं ॿी आहे PST लाइ।
ऐं हिननि खाननि में जेका सो असांखे क्वालिफिकेशन घुरी वई आहे त GST लाइ कहिड़ी क्वालिफिकेशन हुजे ऐं PST लाइ कहिड़ी क्वालिफिकेशन हुजे। ॾिसो GST ऐं PST टेस्ट लाइ जेका रिक्वायरमेंट रखी वई आहे, जेका क्वालिफिकेशन रखी वई आहे, उहो सेम आहे। मतिलबु त GST ऐं PST जी हिकु जेतिरी ई तालीम हुजे। उहो तालीम आहे घटि में घटि 14 साल पास हुजे, मतिलबु त 12, 13, 14 कयल हुजे, ठीकु आहे, या इन जे बराबरि कंहिं बि फील्ड में उहो पास हुजे। हिते लिखियलु आहे त ग्रेजुएटेड हुजे या वरी इक्विवेलेंट हुजे, छाजे 14 साल जी डिग्री जे बराबरि हुजे। उन खां पोइ हिते असांखे चयो वियो आहे त डोमिसाइल किथे किथे जा हुजनि। इन लाइ हिते मेंशन कयो वियो आहे ऑल डिस्ट्रिक्ट्स ऑफ सिंध। सिंध जा जेके बि ज़िला आहिनि, सभिनी ज़िलनि जा माण्हू अप्लाई करे सघनि था। उन खां पोइ जेका एज लिमिटेशन इन लाइ उहा आहे 21 साल खां वठी 30 सालनि ताईं जेके बि ॿार आहिनि जिन्हनि जी बि एज आहे उहे अप्लाई करे सघनि था। हीअ एतिरे ताईं तव्हांजो क्लियर थी वियो। उन खां पोइ हिते कुझु गाइडलाइंस ॾिनल आहिनि अप्लाई करण जूं, त अव्हांखे अप्लाई करण में छा छा घुरिजे, छा छा खपंदो ऐं कीअं अप्लाई कंदा। नंबर 1 ते असांखे इहो ॿुधायो वियो आहे त जेको तव्हां ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म सबमिट कंदव उहो किथे कंदव। उन लाइ हिते असांजे साम्हूं हिकु वेबसाइट ॾिनल आहे त तव्हांखे तव्हांजो फॉर्म जेको बि आहे उहो हिन वेबसाइट ते ई अपलोड करणो आहे ऐं पंहिंजो फॉर्म हिन वेबसाइट ते ई सबमिट कराए सघो था। असांखे डॉक्यूमेंट मोकिलणा आहिनि, जेको बि प्रोसेस आहे उहो सॼो हिन वेबसाइट ते ई हाणे थींदो। उन खां पोइ चयो वियो आहे तव्हां वाके अपलोड त कंदा, अव्हांखे कहिड़नि कहिड़नि डॉक्यूमेंट्स जी ज़रूरत आहे, उन बाबति हिते कुझु लाइनूं ॾिनल आहिनि। इन्हनि में ॿुधायो वियो आहे त सभिनी खां पहिरीं असांखे चयो वियो आहे त अव्हांखे पंहिंजो हिकु पासपोर्ट साइज़ जो फ़ोटो हुजे तव्हांजो, उन फ़ोटो जो बैकग्राउंड या त ब्लू हुजे या वरी वाइट हुजे। मतिलबु त असांखे हिकु पासपोर्ट साइज़ जो फ़ोटो खपंदो, उन जो बैकग्राउंड जेको आहे सो ब्लू या वाइट हुजे। ॿिए नंबर ते असांखे चयो वियो आहे त अव्हां पंहिंजा सर्टिफिकेट जेके बि आहिनि उहे सभई स्कैन करे छॾियो। स्कैन मां मुराद त उन्हनि जी तस्वीर कढे छॾियो, फ़ोटो कढियो, साफ़ फ़ोटो हुजे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ 3 नंबर ते चयो वियो आहे त अव्हां जो डोमिसाइल बि खपंदो, ओरिजिनल डोमिसाइल जो, उन जो बि तव्हांखे फ़ोटो कढणो पवंदो। ऐं उन खां पोइ तव्हांजो PRC जो बि फॉर्म कढणो पवंदो, D जो बि फॉर्म जो तस्वीरूं कढे पाण वटि रखणियूं आहिनि। ऐं ओरिजिनल जेको अव्हांजो NIC आहे उन जी बि फ़ोटो खपंदो। ऐं आख़िर में इहो चयो वियो आहे त जेकॾहिं हीअ सभु शइ अव्हां वटि अवेलेबल आहिनि त इन्हनि खे अपलोड कयो। ऐं जेकॾहिं अपलोड करण खां पोइ का शइ रहिजी वञे थी, उन खे तव्हां जेका सो आख़िरी तारीख़ ताईं विच में चेंज बि करे सघो था। ऐं उन खां पोइ असांखे नोट में चयो वियो आहे त जेका अव्हांजा हिते जेका सो हर शइ तव्हां चेंज करे सघो था, लेकिन शर्त इहो आहे, नोट तव्हांखे इहो रखणो आहे त पंहिंजा डोमिसाइल जेका सो उहे चेंज नथा करे सघो, छो जो उहे लाज़मी सिंध जा ई हुजनि। उन खां पोइ हिते ॿिए नंबर ते इहो ॻाल्हि कई वई आहे त तव्हांजी जेका सिलेक्शन हूंदी उहो UC वाइज़ कई वेंदी, त हर हिकु स्टूडेंट खे UC वाइज़ ई सिलेक्ट कयो वेंदो, उन जी ई UC में सिलेक्ट कबो। ऐं वधीक इन्हनि हिते ॾिनो आहे त हीअ जेको आहे सो उन्हनि जी रिक्वायरमेंट पंहिंजी पॉलिसी जे हिसाब सां हलाईंदा। उहो पॉलिसी कहिड़ी हूंदी उहो अॻिते हली कढंदा, उन जो हिते को बि ज़िक्र कोन्हे कयल। ऐं इन खां अलावा हिते ॿियो बि चयो वियो आहे जेकॾहिं को नेचुरली डिसेबल हुजे, कुदरती उन में को फॉल्ट हुजे, तॾहिं बि हू अप्लाई करे सघे थो। जेकॾहिं उहो जेका सो रीड करण जे एबल हुजे, लिखण जे ॻाल्हाइण जे क़ाबिल हुजे, तॾहिं बि हू जेको आहे सो अप्लाई करे सघे थो। ऐं इन खां पोइ हिते 5 नंबर में ॻाल्हि कई वई आहे त इन जी टेस्ट जेका सो IBS अखर वारा ई वठंदा, का ॿी हिते कंपनी कोन ईंदी वठण, ॿी का जेका सो अहिड़ी फील्ड कोन हूंदी। ही टेस्ट सिर्फ़ु IBS अखर वारा STS जे थ्रू वठंदा। ऐं इन खां पोइ जेका सो हिते हिकु ॿी ॻाल्हि कई वई आहे त इहो लाज़मी न आहे त गारंटी पाण खे नथा ॾियनि त इन टेस्ट में ई पास थियल ॿार खणबा। इन खां अलावा इन्हनि जूं कुझु पॉलिसियूं आहिनि, जेकॾहिं उहे पंहिंजी रिक्वायरमेंट में कंप्लीट नथा हुजनि तॾहिं बि उहे रिजेक्ट कया वेंदा। मतिलबु त जेकॾहिं केरु शागिर्द इहो टेस्ट पास करे थो ऐं उन जी सिलेक्शन बि थिए थी ऐं आख़िर जी महिल चेक कनि था त इन्हनि जी रिक्वायरमेंट कंप्लीट कोन्हे, इहो ग्रेजुएटेड कोन्हे, इन्हनि वटि सर्टिफिकेट कोन्हे, त उन शागिर्द खे जेको सो रिजेक्ट कयो वेंदो।
ऐं इन खां अलावा हिते कुझु ॿियूं बि पॉलिसियूं ॾिनल आहिनि ऐं हिन में जेको आहे चयो वियो आहे तव्हांखे जेको आहे सो फारम जमा कराइण खां पहिरीं चालान जमा कराइणो पवंदो ऐं चालान तव्हांजो हीअ जेको मथे असां वेबसाइट ॾिठीसीं उन तां ई मिलंदो। उहो चालान कढे उन खे फिल करे ऐं आख़िर मां तव्हांखे ABL बैंक या MCB बैंक में जमा करणो पवंदो ऐं उन चालान जो बि फ़ोटो असांखे अपलोड करण महिल ॾियणो पवंदो ऐं असां जेको असां कोशिशि कंदासूं त इहो कीअं फार्म अपलोड कया वञनि था उन बाबति बि वीडियो ठाहींदासूं, लेकिन फ़िलहाल असां अॼु हिन वीडियो में हिन खे डिटेल में सिखूं था। इन खां पोइ चवे थो त अव्हां जेको आहे सो स्टूडेंट खे जेका चालान सबमिट करण जी डेट आहे उहो आहे 29 तारीख़ मार्च जी 29 तारीख़ ताईं कंहिं बि ॾींहुं ही पंहिंजा चालान जमा कराए सघनि था। ठीकु आहे। ऐं इहो यादि रखो त जेकॾहिं ईअं न आहे त असां का बि शइ अपलोड करे चुका आहियूं त वरी उहो चेंज नथी थी सघे। 29 मार्च ताईं असां जेको बि शयूं अपलोड करूं पिया उन खे असां वरी चेंज करे सघूं था। ऐं हिते जेको आहे सो हिकु इम्पोर्टेंस ॾिनी वई आहे, इन में इहो चयो वियो आहे त जेकॾहिं केर बि शागिर्द अनकम्पलीटेड एप्लीकेशन्स ॾिए थो, मतिलबु त उन जी का शइ रहियल आहे, त मिसाल जीअं ईअं खणे चवां त केर ग्रेजुएटेड असांखे रिक्वायरमेंट रखी वई आहे, जेकॾहिं असां इंटर बेस ते अप्लाई करे छॾूं था, थी सघे थो उन जी स्लिप न अचे। इहो जेको सो हिते हिननि ॿुधायो आहे त जेकॾहिं केर बि शागिर्द पंहिंजा डॉक्यूमेंट कंप्लीट कोन ईंदो थी सघे थो असां उन खे स्लिप ई न ॾियूं। अगरि स्लिप ॾेई बि छॾी तॾहिं उन टेस्ट बि ॾिनी, टेस्ट में पास थी वियो, तॾहिं बि अॻिते उन खे चांस न आहे जो ड्यूटी मिले, अॻिते बि उन ते जेका सो पॉलिसी ॾिठी वेंदी, लागू कई वेंदी। ऐं उन खां अलावा हिते ॿियो कुझु बि लिखियलु आहे त तव्हांखे जेको आहे सो हिते लिखियलु आहे त तव्हां जेको फार्म जमा कराइण दौरान मोबाइल नंबर ॾियो त अहिड़ो नंबर ॾिजो जेको नंबर कन्वर्ट न हुजे, मतिलबु त असां नंबर ॾियूं जेस जो ऐं उहो कन्वर्ट हुजे टेलीनॉर ते, त अहिड़ी रिक्वायरमेंट हिते चवनि था त न हुजे ऐं उहो ई नेटवर्क हुजे जेको ओरिजिनल हुजे। मिसाल असां वटि मोबलिंग जो नंबर आहे त इहो मोबलिंग जो ई हुजे, जेस टेलीनॉर ते या यूफोन ते कन्वर्ट न हुजे। ठीकु आहे। ऐं इन खां अलावा हिते चयो वियो आहे त जेका सो रिज़ल्ट ऐं टर्म्स एंड कंडीशन तव्हांखे बाद में ख़बर पवंदी, जेॾी महिल तव्हां उहे जीअं तव्हां उते जेका सो टेस्ट ॾींदा, बाद में उन जी अनाउंसमेंट थींदी ऐं उन खे UC वाइज़ सिलेक्शन कई वेंदी ऐं हुते तव्हांखे कुझु सिस्टम विस्टम फॉलो करणा पवंदा। ठीकु आहे। हाणे ही हो असांजो हिकु निढड़ी वीडियो आहे। हिन वीडियो में असांजो सिर्फ़ु हिकु निढड़ो ई इश्तिहार हुयो जंहिंखे पाण सम्झो ऐं ॿुधायोसीं त तव्हांखे छा छा करणो पवंदो। ॾिसो, असांजी ही वीडियो ठाहिण जो बसि हिकु निढड़ो ई मक़सदु हुयो, उहो इहो हुयो त ई जेके स्टूडेंट काफ़ी परेशान थियनि पिया उन्हनि खे थोरी घणी रहनुमाई थी वञे ऐं हू सम्झी सघनि। इनशाला हाणे असां कोशिशि कंदासूं त तव्हांजे साम्हूं हिकु अहिड़ी वीडियो सां अचूं जंहिं वीडियो में असां ही ऑनलाइन फॉर्म सबमिट करणु सेखारियूं। त हाणे कोशिशि कंदासूं त उन वीडियो सां तव्हां सां मुलाक़ात कयूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरत बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकिड़ो ई